सुप्रीम कोर्ट कराची जे तारिक रोड ते ठहियल मदीना मस्जिद खे रहण खां रोकण जी हुकूमती दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में कराची में हद दख़लियूं हटाइण बाबति केस जी ॿुधणी थी। अटारनी जनरल ख़ालिद जावेद ख़ान तारिक रोड ते ठहियल मदीना मस्जिद रहण वारे हुकुम ते नज़रसानी जी दरख़्वास्त कंदे चयो त सुप्रीम कोर्ट खे 28 दिसंबर जे हुकुम ते नज़रसानी जी दरख़्वास्त कई वई हुई। अटारनी जनरल ख़ालिद जावेद ख़ान चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम सां मज़हबी छिकताण पैदा थी रही आहे, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त सिंध हुकूमत चाहे त मस्जिद लाइ मुतबादिल ज़मीन फ़राहम करे सघे थी। ख़ालिद जावेद ख़ान वधीक चयो त मस्जिद ठाहिण जे हुकुम ते केतिरा ई सवाल उछारिया पिया वञनि, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त अटारनी जनरल साहब असां पंहिंजे अखियुनि सां इहो पार्क ॾिठो आहे। जस्टिस काज़ी अमीन चयो त ज़मीनुनि ते कब्ज़नि में मज़हब खे इस्तेमालु कयो पियो वञे। तव्हां हुकूमत जा नुमाइंदा आहियो, तव्हां चाहियो था त आसमान किरी पवे पर हुकूमत न किरे।